हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। ॿियनि में खूबी ॾिस। शेर खां ॿार हिकु रस्ते ते भीड़ बीठी हुई। भीड़ लॻी पई हुई। हिकु संत घुमंदो घुमंदो उतां अची लंघियो। भीड़ रस्ते ते पियल हिकु शिकारी कुते खे घेरे बीठी हुई। कुतो मरी वियो हो। हू ॾाढो ख़ौफ़नाक आहे। मूं खे ख्वाब में बि हिन जो भयानक मुंहुं ॾिसण में ईंदो। ईअं ई चई हिकु ॾिसंदड़ उन भीड़ मां खिसकी हलियो वियो। हीउ चेहरे ते ख़ौफ़नाक हुओ, पर मरण खां पोइ बि अहिड़ो ई ॾिसिजे थो जो दिलि में धको विझे थो। ॿिए बि भीड़ मां वेंदे चयो, हिन जे बदन मां बदबू अची रही आहे, ॾाढो अणवणंदड़ आहे। कंहिं नक ते रुमाल ॾींदे चयो, हिन खे हितां को जंगली जानवर घेले वञे त सुठो। चौथे ईअं ई चयो, जीअं गुजियूं मोल जानवर खे खाइण लाइ अची मणंदियूं आहिनि, गत थींदियूं आहिनि, तीअं ई माण्हू उन कुते अॻियां अची बीह रहिया हुआ ऐं उन्हनि जी बुराइयूं ज़ाहिर करण लॻा। जो बदन चङो मज़बूत आहे ऐं हिन जा ॾंद मोतियुनि वांगुरु चमकंदड़ आहिनि। महात्मा कुते तरफ़ निहारे ईअं चयो। महात्मा जा इहे लफ़्ज़ ॿुधी ॿिया माण्हू खिलण लॻा। महात्मा अॻिते वधियो त संदसि शिष्य खेसि पुछियो त महात्मा हिन बदबू पैदा कंदड़ कुते में बि खूबी ॻोल्हण लॻा। महात्मा चयो त मालिक जी रचना में खूबी किथे न आहे। खूबी ॾिसण जो अभ्यास अखियुनि खे करा त तोखे हर हंधि इहा ई मिलंदी ऐं इन ई करे तुंहिंजी दिलि साफ़ थींदी। शिष्य शक ज़ाहिर कंदे चयो त मगर दुनिया में त बुराई ज़्यादा ॾिसण में अचे थी। संत खां महात्मा खां शिष्य पुछो चई, तोखे हिन में वापसि कहिड़ी थी भलाई ॾिसणु अचे, खूबी ॾिसणु अचे तोखे हिन में कुते में, मोहल कुते में, जंहिंमां किनी बदबू अची रही आहे। उते महात्मा जवाबु ॾिनो त मालिक जी रचना में खूबी किथे न आहे। खूबी ॾिसण लाइ खूबियूं वारियूं अखियूं खपनि। हर कंहिंजो ॾिसण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। जीअं मूं तव्हांखे पहिरीं घणेई बार ॿुधायो आहे त केरु सोचींदा आहिनि समुंड खारो पाणी के कम जो कोन आहे, पर केरु सम्झंदा आहिनि त समुंड लखें जीवन जो घरु आहे। ॾिसण जो नज़रियो चेंज आहे। ॿियो त ॻाल्हि साॻिणी आहे। ईअं ई हर शइ में खूबी हूंदी आहे, पर खूबी पाण ॾिसंदा कोन आहियूं, खामी पाण जिते किथे ॾिसंदा आहियूं। महात्मा शिष्य ॾांहुं निहारींदे चयो त तूं काकूस में ज़ोर वेंदो आहीं, तूं ॿुधाए सघें थो त तुंहिंजे पेट में केतिरी बदबू भरियल आहे। शिष्य चयो त तमामु घणी बेशुमार आहे ऐं इन खे तेसि ताईं ख़तमु नथो करे सघिजे जेसि ताईं मां मरी न वञा। शिष्य कंधु खणी हेठि कयो। इन ते महात्मा खेसि चयो त दुनिया में बुराई उन ई करे ॾिसण में अचे थी जो तूं पंहिंजी बुराइनि तरफ़ नथो निहारी। किथे बुराई नज़र अचे त पंहिंजे अंदर जी बुराई ते नज़र विझ। ॿियनि में कुझु ॾिसणो हुजे त फ़क़ति खूबी ई ॾिस। बुराई त हर को ॾिसे थो। हूअं ई माण्हू चवंदा आहिनि कुझु नयो कयो, कुझु नओं कयो। बुराई त हर को ॾिसंदो आहे। कॾहिं खूबी ॾिसो, तव्हांखे बि आनंद ईंदो, ॿियनि खे बि आनंद ईंदो तव्हां। तो जय सियाराम। अगरि ही नंढड़ी सम्झाणी वारी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे 5 तक शेयर कयो। ॿियनि में खूबी ॾिस, मुंहिंजे कीअं बि तव्हांखे खूबी ॾिसणी आहे। तो जय सियाराम।